नमस्ते दोस्तों। अॼु पहिरें ॾींहुं आहे, पहिरीं शुरूआत आहे। पहिरें ॾींहुं अलाह जे नाले सां वीडियो शुरू करूं था। कुझु तव्हांखे नज़ारा ॾेखारींदासीं कंहिं शहरनि जा, कंहिं ॻोठनि जा, ऐं उन खां पोइ वधि खां वधि इहा कोशिशि कंदासीं को सुठो तव्हांखे ॾेखारियूं आहे, सुठे नमूने सां तव्हां सां गॾु हलो ऐं तव्हां बि असां सां गॾु हलो। पहिरीं स्टार्टिंग में बाबा जे नाले सां वेठा, हुते मंदरु आहे, ॻोठ आहे मेंदरू पीर, ऐं मंदरु आहे माता हिंगलाज जो। ऐं पहिरियों ॾींहुं आहे। पोइ अॼु तव्हांखे को शेर ॾेखारींदासीं। कोशिशि इहो ई कंदासीं त मूमल जी माड़ी ताईं बि तव्हांखे अॼु के वीडियो में तव्हांखे कोशिशि करे ॾेखारूं, पर कोशिशि कंदासीं। इहा आहे असांजी माता जो मंदरु, मथे ओम लिखियलु आहे। ऐं हलूं था मंदरु अंदरि। इहा आहे मंदरु माता जो, हीअ माता जी मूर्ति आहे। ऐं हीअ मुंहिंजी नंढड़ी आहे, हीअ मुंहिंजी नंढड़ी आहे, ठीकु आहे। ऐं माता जे मंदर ते आई आहे सवेरे सवेरे, मूंखे चई माता जे मंदर ते हलां थी। हीअ माता जी मूर्ति आहे, माता हिंगला जी। हे रामदेव जी मूर्ति आहे। हीअ नज़ारो आहे। असां अॼु कोशिशि कंदासीं तव्हांखे को सुठी शइ ॾेखारियूं ऐं सुठो पंहिंजो सलाम दोस्तों। निकिरी आया आहियूं मंज़िल ते। भाटियो आहे हारमल भील। अॼु तव्हांखे कोशिशि इहो ई कंदासीं त सुठी जॻह ते तव्हांखे सुठो नज़ारो ॾेखारियूं। पहिरीं वेंदासीं कोटगुलाम, सामारे खां पोइ रोड सामारे खां पोइ अॻिते जिते मंज़िल ते पहुतासीं। ठीकु आहे दोस्तों। तो दोस्तों अचे हैं अब्दुल खास के लिए जमसाबाद कोटगुलाम में। हिते चांहि मांहि पींदासीं। पठाणनि जो होटल आहे ऐं हिते चांहि मांहि पींदासीं, पोइ अॻिते रवानगी कंदासीं। तो दोस्तों हाणे जमसाबाद कोटगुलाम में रवानगी आहे। अब्दुल खास के लिए कहता है वञूं पिया मंज़िल ते। हीअ आहे कोटगुलाम जो गेट, ठीकु आहे। एंट्री गेट क्रॉस कयो आहे, ठीकु आहे। ऐं मंज़िल ते निकिरी विया आहियूं। सेठ आबिद पंप काइम कान्हे, पंप ते तेल भराईंदासीं ऐं उन खां पोइ सेठ आबिद पंप ते तेल भरजो था। तो दोस्तों ये आहे भगत ॻोठ के असां पहुता आहियूं। वञूं पिया मंज़िल ते, ठीकु आहे। ऐं प्यारो भाउ अब्दुल खास के लिए असां सां गॾु आहे। ऐं हीअ आहे तमाची कोली जी बाग, अंबनि जी बाग। रोड जो उमरकोट हमारो रोड है। रोड तो दोस्तों हाँ वीडियो देंगा रस्तो नंढो शहर आहे, सुठो शहर आहे, सुठो कारोबार आहे ऐं उमरकोट रोड ते वाक़ई आहे। सामारो खां पोइते आहे। ऐं अब्दुल के भाउ अॼु ॾाढो ख़ुशि आहे ऐं ॾाढो मूड में आहे, ठीकु आहे। तो दोस्तों पुॼी विया आहियूं सामारो शहर। यही सामारो जो गेट आहे, ठीकु आहे।
क्रॉस करूं पिया, एंट्री करे छॾी आहे। अॻिते सामारो शहर आहे। सामारे शहर खां पोइ अॻिते मंज़िल ते अलाह ख़ैर कंदो, तव्हांजो साथ रहंदो त मंज़िल ते पुॼी वेंदासीं। त दोस्तों ये आहे सामारो शहर, मेन चौक आहे। एक कुंडरी रोड वेंदो आहे, ठीकु आहे। ऐं हितां साम्हूं ही जेको आहे, हितां साम्हूं आहे, तव्हां दोस्तनि खे ॾेखारींदासीं त इहो वेंदो आहे बचाबंद, ऐं बचाबंद खां हीअ वेंदो आहे उमरकोट। त असां उमरकोट ते रवानगी आहे असांजी। दोस्तों हाणे पुॼी विया आहियूं सामारो गेट ते। सामारो गेट क्रॉस करूं पिया अॻिते मंज़िल ते, ऐं हीअं सामारो जो गेट क्रॉस कयोसीं। हाँ अॻिते मंज़िल ते दुआ कंदा त मंज़िल ते पुॼी वञूं। तो दोस्तों हींअर असां पहुतासीं हिते वलीदाद ते। हिते प्यारा दोस्त गारशी मलकोली ऐं दयाराम कोहली, हिननि जी महिरबानी जेको हिननि असांखे चांहि वांहि पीआरी त असांखे मैग चार्ज करे ॾिनो। ऐं हाणे हलूं पिया अॻिते मंज़िल ते, ठीकु आहे। नाज़रीन हाणे पुॼी विया आहियूं असां मूमल जी माड़ी ते, जेको ही बिल्कुलु ख़तमु थी वियो आहे, ख़ाली दड़ो बचियो आहे। बक़ाया जेको आहे सॼो सिस्टम हिते आसपास में आदात बि आहे, ठीकु आहे। ऐं जेको आहे तव्हांखे हिन जो नज़ारो ॾेखारियूं था। बक़ाया ही जेको सिस्टम आहे सॼो टोटल नज़ारो ॾेखारियूं था। ऐं हीअ मूमल जी माड़ी जेको आहे इहो तव्हांखे जहिड़ो ॾेखारियूं था। ऐं ही ख़तमु थी वियो, बिल्कुलु ख़तमु आहे, ख़ाली दड़ो आहे। जेको जी नाज़रीन जी त उहो हो मूमल राणे जो, ऐं मूमल जेका हुई उनजो ॻोठ काक हो, ऐं राणा जेको हो उमरकोट जो हो। हाणे असां राणे जी ऐं मूमल जॾहिं जेको मूमल खां राणो नाराज़ थी आयो, पोइ हुन कावड़ में अची हिते उमरकोट में रहियो। ऐं पोइ मूमल जेको आहे उनखे परचाइण जे लाइ हिते पंहिंजी हिकिड़ी मंज़िल, पंहिंजी हिकिड़ी माना मूमल जी माड़ी, सिंधी में असीं माड़ी चवंदा आहियूं। ऐं पर रिहाइशगाह, जीअं माना रिहाइशगाह हुते घर ठारायो हुई, ऐं हुनखे राणे खे परचाइण जे लाइ करे असां हाणे हिते बीठा आहियूं, हिते हिन भिड़े ते। ऐं जेको हीअ बिल्कुलु भिड़ो दड़ो थी वियो हलियो, ऐं घर रिहाइश वग़ैरह जेका आहे उहा सफ़ा मंज़िल, पर उनजी सिरूं अञा तव्हांखे नज़र ईंदियूं। ऐं असां मथे वञूं था ऐं तव्हांखे ॾेखारूं था। असां सां गॾु रहिजो, ऐं बिल्कुलु तव्हांखे हीअ वीडियो जेका इंट्रस्ट वीडियो आहे, बहितरीनु वीडियो ॾेखारूं, अहिड़ी वीडियो तव्हांखे ॾेखारींदा रहंदासीं। हाणे अचो त असीं वञूं था हाणे मथे भिड़े ते, तव्हांखे ॾेखारूं था। तलोक चंद हीअ ॾिसो, तव्हां ॾिसो था हीअ इट जेके आहिनि ज़बून हालत आहे जी, माना हीअ ॾिसी सघो था तव्हां। जॾहिं त हिन खे अञा इटूं नज़र अचनि पियूं न, बरसाति में ही ज़ाहिर थींदियूं हूंदियूं। बरसाति वग़ैरह जॾहिं पवंदी आहे तॾहिं बिल्कुलु ज़ाहिर थी वेंदियूं आहिनि। ऐं बहितरीनु तफ़री आहे, हीअ तव्हां ॾिसी सघो था। असीं मथे वञूं पिया, हीअ ठहिया पिया आहिनि, हीअ इटूं वग़ैरह आहिनि, हीअ तव्हां ॾिसी सघो था। हीअ असीं मथे वञूं पिया, बाक़ाइदे असीं मथे वञी चुकूं आहे, जाम मथे आहे, हीअ मथे आहे। हीअ जेको बिल्कुलु नज़ारो तव्हां ॾिसी सघो था। आसपास में आसपास में घर भी ठही विया आहिनि अलिया न। ही तलोक चवंदा आहिनि जे आसपास में जीअं त इहे घर भी ठही विया आहिनि अलिया हिन जा। मूमल जी माड़ी वॾो ख़ूबसूरत नज़ारो आहे, तव्हां ॾिसी सघो था हेॾां हलिया। ऐं हिते ही ॾिस, ही हिकिड़ो वण क़ाइमु आहे, जेके ही किरड़ जो वण आहे, किरड़ जो वण भी मौजूदु आहे। ऐं आसपास में हिते घरनि जी दावत थी वई आहे, चारों तरफ़ ऑफिसूं भी आहिनि। हा न तलोक चंद, ही माना आसपास ऑफिसूं भी आहिनि। कहिड़ो बहितरीनु नज़ारो आहे, ॾिसी सघो था तव्हां। ऐं असां मुकमल तौर ते जेको आहे मथे आहियूं, तक़रीबन घणा फुट मथे हूंदो ही भिड़ो, ही दड़ो केतिरो मथे हूंदो, 100 फुट खनि मथे आहे। 100 फुट खां मथे आहे। हीअ जेका मंज़िल जेका माड़ी जी जेका हिनजी ठहियलु हुई, ऐं ही माड़ी जूं सिरूं नज़र अचनि पियूं तव्हांखे भिड़े जूं, ऐं तमामु मथे आहे। हाणे तव्हां उमरकोट शहर जो तव्हां नज़ारो ॾिसी सघो था। ही मथे जेका माड़ी भी मुकमल तौर ते असीं हिते बीठा आहियूं, तव्हांखे उमरकोट जो नज़ारो भी ॾेखारूं पिया, ॾिसी सघो था। ऐं ही जहिड़ो ॾिसो पिया तव्हां,
ही तव्हां भेड़ो ॾिसो पिया नाज़रीन, ही ॾिसी सघो था। ही टई ज़बून हालत में आहे, जिन खे ना औकाब खाते या कंहिं बि हिनजी सार ॻाल्हि कोन लधी आहे। बहितरीन मंज़र हुई। ऐं तव्हां उमरकोट जे बिल्कुलु तव्हांखे जेको आहे असांखे नज़र अचे पियो नज़ारो, जेको आहे सवा हेठि नज़र अचे पियो, असीं जाम मथे आहियूं। ही वॾी मंज़िल हुई कंहिं टाइम ते, अॼु ज़बून हाल थी पई आहे, भेड़े जी सूरत में या दड़े जी सूरत में पई आहे। बहरहाल चारों तरफ़ आबादी थी वई आहे हिनजे। ही हुई मूमल जी माड़ी, ऐं ही उहा पुराणी दास्ताननि जंहिंखे जेको पुराणा दास्ताननि जंहिंखे जेको आहे ॻाइणनि अदीबनि शाइरनि शाइरी जे ज़रिए ॻायो आहे। पर असां अॼु तव्हांखे उनजी माॻ ॾेखारूं पिया। उहा ज़बून हाल जेके हवेलियूं हुयूं, जेके मंज़र आहिनि, उहे बि तव्हांखे ॾेखारूं पिया। असीं उमरकोट शहर में मौजूदु आहियूं भेड़े ते, इहे तव्हांखे ॾेखारूं पिया। हलिया तो तव्हांखे ॾेखारियोसीं अॼु मूमल जी माड़ी जो ही जेको ख़ूबसूरत नज़ारो ऐं ख़ूबसूरत शहर असांजो उमरकोट जे भरिसां ई आहे। 2 किलोमीटर उमरकोट शहर, ठीकु आहे। ऐं ही आहे जेको आहे इहो ख़ूबसूरत नज़ारो। ऐं पंहिंजे दोस्त तिलोकचंद भील खे ऐं अब्दुर्रज़ाक खासकेली खे इजाज़त ॾींदा, ऐं वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में नेक्स्ट टॉपिक ते। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त इन राजशाह जो बैत आहे हिकिड़ो, त पतंग सॾाए पियो पाण खे, मच ॾिसी न मोट, अजो थींदई अलाह जो, कलमो थींदई कोट, घिड़ी पोइ त थियई घोट, रतल राजशाह चवे। महिरबानी, लाइक कमेंट ॾींदा ऐं राय बि ॾींदा त अहिड़ा अहिड़ा वीडियो तव्हांखे असां दुबारो ॾेखारियूं। महिरबानी।